सिंधी न लिखाइनि ऐं का ज़रूरी न आहे कॉन्फ्रेंस के ख़िलाफ़ वो चाहे भले अमीर बंगलो बि असांजो असां आहे तव्हां जेको कॉन्फ्रेंस खे लैंड ग्रेबर चवण जी असीं सख़्तु मदद अचूं था ऐं असां इहो हुनखे चितारियूं था ख़ासि करे के हिन जी क़यादत जेका पाण खे सिंधी सॾाए थी ऐं सिंध जा सॼण सॾाइनि था उनखे असां चवणु चाहियूं था त नज़मी आलम शेरावाला जे जहिड़ा अगरि तव्हां वञा हिते नुमाइंदा हूंदा त पोइ तव्हां सिंधियुनि खे अंग्रेज में करे वेंदव ऐं तव्हां जेके हिते सिंधी माण्हू हुते सीटूं था खटो था उहो बि हिननि जे आसन में हाराईंदव तंहिं करे असां इहो मुतालो तव्हां कयूं था त तव्हां अहिड़नि माण्हुनि जो एहसासु कयो उन्हनि खां पुछा कयो त सिंध सां हथ जोड़ाम न कनि कराची सिंध जी आहे सिंधियुनि जी आहे कंहिं ॿिए जी जागीर न आहे हिते जेके बि रहनि था उहे सभु सिंधी आहिनि असांजा क़ौमी क़यादत साईं जीएम सैद सिंध क़ौमी इतिहाद में इहो बिल असां पास कयो हो त जेके 54 खां पोइ आया आहिनि उन्हनि खे असां हिते सिंधी न ॻणींदासीं लेकिन उनजे बावजूदि जेके आया आहिनि उन्हनि खे पीपुल्स पार्टी जॻहियूं ॾेई सिंधियुनि जूं जॻहियूं कब्ज़ा करे उन्हनि खे राहे उन्हनि खे सम्झे थी असांजा आहिनि लेकिन इहे पाण खे जेके नाम निहाद जेके उर्दू ॻाल्हाइण वारा पाण खे सम्झनि था त असांखे तकलीफ़ में कंदा सिंधी हिन वक़्तु सुजागनि असांजी जेका मीडिया आहे ख़ासि करे सिंधी असांजी मीडिया आहे चाहे प्रिंट मीडिया आहे चाहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे उनजे मथां असांखे फ़ख़्रु आहे त उहा असांजी हिकु ख़बर हर माण्हुनि ताईं पहुचाए थी ख़ासि करे सोशल मीडिया बि असांजी आहे जेका असांजा माण्हू ताईं ख़बर पहुचाइनि थियूं तंहिं करे असां इहो चिंता ॾियूं था पीपुल्स पार्टी खे त पंहिंजनि माण्हुनि खे लॻाम ॾियनि ऐं सिंध ऐं सिंधियुनि ऐं ख़ासि करे कराची में रहंदड़ सिंधियुनि जे ख़िलाफ़ु हथुआन कनि था हुन खां पासो उनजो इहो बि चवणो पियो आहे जोगी साहब त NFC अवॉर्ड में जेको आहे जेकर तव्हां सिंधी नथा लिखायो कहिड़ी बि ॿोली लिखायो था त सूबे जे NFC अवॉर्ड में को बि फ़र्क़ु न आहे छा अहिड़ी का शइ आहे इहा असल में ॾिसो इहे हिननि जी बदमाशी आहे तव्हां पाण सम्झंदा रहियो त NFC अवॉर्ड मिलंदो आबादी जे हिसाब सां आहे त जॾहिं ई NFC अवॉर्ड जेको सिंध जो हूंदो त उन्हनि में हिकिड़े दोस्त जे ॻाल्हि की त मां हिते पंजाबी आहिनि पोइ उन्हनि जो जेको हिते गणबा उन्हनि जो हुतां हिसाब किताब निकिरो ईअं न आहे हे जेको टोटल पंहिंजे माण्हुनि जो बोझ उहो माण्हू पंहिंजो NSC पंजाब में बि वठनि था हिते बि असांजो माल खाइनि था ऐं ख़ासि करे मां उर्दू ॻाल्हाइण वारनि खे इहो चवणु चाहियां थो त अगरि तव्हां पाण खे सिंध जा हिलाली पुट सम्झो था त तव्हां सिंध ऐं सिंधियुनि जे मुक़ाबले में थियो ऐं